अॻे जेके शाइरी सां माण्हू उन पैगाम खे मैसेज खे रिसीव कंदा हुआ ऐं उन ते किरदारु अदा कंदा हुआ। हिन वक़्तु जेको आहे हिन वक़्तु माहौल ॿियो आहे। हिन वक़्तु सोशल मीडिया जो दौरु आहे। हींअर तमामु घणो अॻिते निकिरी वई आहे दुनिया। हींअर असांखे पंहिंजो अमली तरह किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। शाइरी सोच भली आहे पर उनजो किरदारु जेकॾहिं कंदो आहे। तव्हां ॾिसो मलीर जी गदराण सिर्फ़ु न आहे, सिंध में गदराण आहे। असांजी सोच गदराण में बदिलजी असांजा ब्यूरोक्रेट असांजी तालीम अॻे तालीम जेका आहे असां मुआशरे खे बहितर करण जो किरदारु अदा कंदी हुई। हाणे जेके डिप्टी कमिश्नर आहिनि, ऑफिसर आहिनि, कामोर आहिनि, MP आहे, उहे पाण वॾेरा थियण जी कोशिशि था कनि। हुनजी सोच गदराण में बदिलियल आहे। हुनजी सोच सुठी न आहे। हुनजी सुठी सोच हुजे त मुआशरे खे असीं बदिलाए सघूं था। उहो तव्हां कहिड़ी पार्टी में हुजो, कहिड़े उहिदे ते हुजो, कहिड़ी मनसब ते हुजो, पर उनजी सोच सुठी आहे त हिन मुआशरे खे असीं बदिलाए सघूं था। ऐं हाणे असांखे अमली जदोजहद जी ज़रूरत आहे जंहिंमें हर शख़्स खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। साफ़ी हुजे, वकील हुजे, ब्यूरोक्रेट हुजे, नुमाइंदो हुजे। असांखे पंहिंजी सोच बदिलाइणी, पॉज़िटिव सोच पंहिंजे हिसे जो कमु अदा कयूं ऐं उन शइ जी ज़रूरत आहे। ऐं सम्झां थो असां सभिनी खे गॾिजी अॼु जेको मुआशिरो थियो आहे जसल आहिनि त हिन दोस्त पंहिंजो टाइम कढी कुझु अवेयरनेस ॾियनि था। असां उन लाइ ॾाढो असां लाइ हिकिड़ो एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।